1000 हेडलाइंस हमारी टीवी ते मां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा हूं। सिंध हाई कोर्ट एमडी वाटर बोर्ड जा वारंट जारी करे छडिया आहिनि। लाॻापियल एसएसपी खे एमडी वाटर बोर्ड ख़िलाफ़ वारंट ते अमल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। एमडी वाटर बोर्ड खे ईंदड़ ॿुधणी ते पेशी यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालती हुकमनि ते अमल न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। हर मामले में वाटर बोर्ड ऑफिसरनि जो इहो रवैयो आहे। जस्टिस फैसल आगा जो इहो चवण हो गुज़िरियल ॿुधणी ते अदालत रिमार्क्स ॾिना हुआ त केस 4 सालनि खां अल्तवा में आहिनि। सिंध हाई कोर्ट एमडी वाटर बोर्ड जा वारंट जारी करे छडिया। लॻापियल एसएसपी खे एमडी वाटर बोर्ड ख़िलाफ़ वारंट ते अमल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। एमडी वाटर बोर्ड खे ईंदड़ ॿुधणी ते पेशीअ खे यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो। जी ज़ुल्फी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अॼु सिंध हाई कोर्ट एमडी वाटर बोर्ड जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट एमडी वाटर बोर्ड ख़िलाफ़ जारी थियल वारंट इलाइक़े जे एसएसपी खे तामील कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां एमडी वाटर बोर्ड खे ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश करण खे यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एमडी वाटर बोर्ड गैर हाज़िरी सबबि 1 लख रुपया जा ज़मानती वारंट पिणु जारी कया विया आहिनि। ॿुधणी दौरान जस्टिस फैसल आगा चयो त हर मामले में वाटर बोर्ड ऑफिसरनि जो इहो रवैयो आहे। गुज़िरियल ॿुधणी ते अदालत रिमार्क्स ॾिना हुया त केस जा 4 सालनि खां अल्तवा हेठि आहिनि। अदालत सिंध हुकूमत ऐं वाटर बोर्ड खां वज़ाहत तलब करे वरिती त हीउ मामिलो अञा ताईं हल छो नाहे कयो वियो। अदालत जे हुकुम ते एडवोकेट जनरल सिंध हसन अकबर पेश थियो। अदालती हुकुम ते अमल दरामद बाबति रिपोर्ट पेश करण लाइ एडवोकेट जनरल सिंध अदालत खां मोहलत तलब करण जी इस्तदा कई। अदालत एडवोकेट जनरल सिंध जी मोहलत जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 16 सितंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट वाटर बोर्ड ते वाजिबात ऐं टैरिफ अदा न करण ते केस दाख़िल कयो वियो हो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।